بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم لا سهل ما جعلته سهلا وأنت تجعل الحزن إذا شئت سهلا. اللهم علمنا ما ينفعنا وانفعنا بما علمتنا وزدنا علما. اللهم اجعل عملنا خالصا لوجهك الكريم ولا تجعل فيه الرياء والسمعة يا حي يا قيوم. هي असांजो برنامج जेको तअम्मुलात القرآنية जेको असीं हिकिड़ी ॿ आयत आणींदा आहियूं हर रोज़ ऐं उन जो तर्जुमो कंदा आहियूं। असीं इहो छो कंदा आहियूं, छो जो असांखे अल्लाह ताला हुकुम करे थो क़ुर में, जीअं हर जॻह ते आयतुनि में ॿुधाए थो त चए थो त क़ुर खे पढ़ो तदब्बुर सां। जीअं सूरत साद में चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयाति वलितज़क्करू उलुल अलबाब। सूरत साद में हीअ 29 आयत में अल्लाह साईं चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन। अल्लाह साईं ही क़ुर अल्लाह साईं चए थो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ही किताब जेको क़ुर पाक मूं तो ॾे नाज़िल कयो आहे बरकत वारो किताब आहे। पोइ उन खां पोइ चए थो लियदब्बरू आयत, हिन जो क़ुर खे पढ़नि ऐं तदब्बुर कनि, सोचे सम्झे ऐं आयतुनि मां फ़ाइदो वठनि, सम्झनि। वलितज़क्करू उलुल अलबाब, सम्झण वारा जेके हूंदा, अकुल वारा हूंदा, उहे सम्झी वेंदा। सो असांखे इहो जेके जिथे किथे अल्लाह साईं असांखे तवजीह ॾिए थो, हुकुम ॾिए थो, फरमान ॾिए थो त तव्हां हीअ क़ुर खे पढ़ो पर तदब्बुर सां ऐं सोचे सम्झे पढ़ो ऐं माना कढो ऐं पोइ हिन ते तव्हां अमल कयो। तंहिंजे करे अॼु जेकी असां वटि आयत आहे उहा आयत आहे सूरत अंबिया जी। सूरत अंबिया जेकी 33 आयत आहे, 33 आयत आहे जेकी अल्लाह ताला असांखे हिते फरमाए थो वमा जअलना अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द अफ़इन मित्त फ़हुमुल ख़ालिदून कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत वनब्लूकुम बिश्शर्रि वल ख़ैरि फ़ितनह व इलैना तुरजऊन। अल्लाह ताला असांखे क़ुर में चए थो हिते 33 आयत सूरत अंबिया में अल्लाह ताला असांखे हिते हुकुम जेको करे थो हिन आयत में त चए थो वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द, कहिड़ो बि बशर जेको तोखां अॻ में या उन खां पोइ केर बि हिन दुनिया में लाॻीतो कोन रहंदो। वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द, असां पहिरां जेके आयतूं आंदियूं त सभिनी मुक़ररु कयोसीं त असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बशर आहे ऐं बशर जेको आहे इंसान जेको आहे उहो अल्लाह ताला उहो बशरियत अफ़ज़ल मख़लूक़ात आहे। अल्लाह ताला उन्हनि खे अफ़ज़लियत ॾेई छॾियो, मलाइकनि खां, जिन्ननि खां, ॿी बि मख़लूक़ जेके आहे उन्हनि खां वधीक अल्लाह साईं हिन खे अफ़ज़लियत ॾेई छॾी बशर। हाणे हिते अल्लाह साईं असां उहो जे मुक़ररु करे छॾियो त असांजो नबी करीम बशर आहे, असां वांगुरु इंसान आहे, पर असां खां भलो आहे, हुनखे अफ़ज़लियत, नबूवत, रिसालत ऐं इबादत जी अल्लाह जो पैगम्बर थी आयो। त हाणे हिते अल्लाह साईं चए थो वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द, तोखां अॻ में जेके बि बशर आहे उन्हनि जे लाइ केर बि लाॻीतो ज़िंदा न हूंदो। अफ़इन मित्त फ़हुमुल ख़ालिदून, छा तूं जेॾीमहिल दुनिया मां वेंदे त पोइ हीअ वरी मुशरिक जेके आहिनि, जेके काफ़िरनि, छा इहे सॼी ज़िंदगी जीअंदा छा? इहो नथो थी सघे। ऐं उन खां पोइ वरी चए थो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत वनब्लूकुम बिश्शर्रि वल ख़ैरि फ़ितनह व इलैना तुरजऊन। हर नफ़्स, हर साह खणण वारी शइ जो मौत उन ते लिखियलु आहे। ऐं नब्लूकुम बिश्शर्रि वल ख़ैरि, तव्हांखे फ़ितने में आणींदासीं दुनिया में, ऐं ख़ैर जो बि फ़ितनो ईंदो। के ॾिसंदे गुरबत, बीमार, कंहिंखे गुरबत जी इब्तिला मुसीबत ईंदियूं, कंहिंखे वरी बीमारियुनि जो इब्तिला ईंदियूं, कंहिंखे वरी पैसनि जो इब्तिला ईंदो। ईअं न त पैसनि वारा उहो ख़ुशि आहिनि, न, कंहिंखे अल्लाह साईं पैसा ॾींदो, हाणे पैसनि सां छा थो करे, इहो हिकिड़ो इब्तिला, शायदि बुराइनि में किरी पए, नशे में किरी पए, ज़ुल्म में किरी पए, वॾाई में किरी पए, इहो बि फ़ितनो आहे। इहो अल्लाह साईं चए थो इन खां पोइ वल ख़ैरि फ़ितनह व इलैना तुरजऊन, पोइ अल्लाह ॾे तव्हां असां ॾे ईंदो, वरी मोटी ईंदो त तव्हां सां हिसाबु कंदो। पर मक़सदु असांखे इहा आहे पहिरीं आयत जो वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द, जेके बशर आहिनि तोखां अॻ में जेके आया बशर, छा उन्हनि मां केरु जहिड़ो आहे? उन्हनि मां केर बि जहिड़ो कोन्हे, सभई मरी विया, आदम खां वठी असांजे नबी करीम ताईं। ही जेॾीमहिल आयत नाज़िल थियो वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द, तोखां अॻ में कंहिंखे बि असीं कोन अञा बि जहिड़ो रखियो आहे, सभई विया मौत उन्हनि खे सभिनि खे, जंहिं ते जेको साह खणे थी जेके शइ उन्हनि जे मथां। हिते त अल्लाह साईं बशर जी ॻाल्हि करे थो, छो जो जिन जेके आहिनि उन्हनि जी उमिरि वॾी आहे ऐं अल्लाह साईं जे चाहे त असांजो नबी उन्हनि खां सभिनि खां उमिरि वॾी रखे हा। जिन्हनि जी हींअर ताईं जेके आदम खां अलैहिस्सलाम खां वठी अञा बि जहिड़ा 20-25 हज़ार साल अञा बि जहिड़ा आहिनि, पर अल्लाह साईं बशर जी उमिरि नंढड़ी करे छॾी ऐं इहा हिकिड़ी इब्तिला ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो ईअं सम्झो इनाम आहे। छो
छो जीअं इंसानु ज़िंदगी में वधीक रहंदो तीअं वधीक हुननि जे लाइ मथां ज़िमेदारियूं, हुननि जे लाइ तकलीफ़ूं, हुननि जे लाइ इबादत, हुन जे लाइ हर बीमारियूं बड़ियूं सभु वधंदियूं वेंदियूं। तंहिंजे करे इहा हिकिड़ी नंढी उमिरि बि अलाह जी तरफ़ां हिकिड़ी असांजे लाइ वॾी नेमत आहे। ऐं के इंसान न सम्झनि त नंढी उमिरि असांजे लाइ ॾुखियाई आहे। न, जीअं इंसानु वधीक रहंदो ईअं वधीक ज़िमेदारियूं, वधीक ॾुखियायूं, वधीक ॾुख ॾिसंदो, जंगियूं, लड़ायूं, बीमारियूं, ॾुख सभई ॾिसंदो। तंहिंजे करे इंसानु जेको 50 साल, 60 साल, 70 साल हींअर ई उन खां पुछंदे चवंदो त थधा साह खणी ॻाल्हि ॿुधाईंदी त यार ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे, ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। जे न अञा इन खे अलाह साईं हज़ारनि सालनि उमिरि में ॾिए त पोइ उहो छा ॾिसे ऐं केॾियूं तकलीफ़ूं ॾिसंदो। तंहिंजे करे हीअ पहिरियां त हीअ जेके आयतूं जेके असांखे हिते आयूं इहे इंसान खे, तंहिंजे करे अलाह साईं असांखे उमिरि नंढी ॾेई छॾी ऐं असांखे लैलतुल क़द्र ॾेई छॾी। हर लैलत क़द्र तोखे जो उमिरि तुंहिंजी 60 साल आहे, 70 साल आहे, तोखे भला 50 साल में तोखे जे नंढे हूंदे छॾे 20 साल त 50 साल में तोखे लैलतुल क़द्र मिली हुजे हिकिड़े महीने में, उन में तूं जो इबादत कर त हर उन राति जो तोखे अलाह साईं सवाबु ॾिए 83 साल त तूं हज़ारनि में पइजी वेंदे। त ईअं सम्झ त हींअर 7-8 हज़ार साल तुंहिंजी मुंहिंजी उमिरि थी वेंदी। त इहा असांखे इनाम ॾेई छॾियो असांजे नबी करीम जे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सभु उम्मत खे इहा इनाम आहे। इन तअमुल हिन आयत मां असीं इहो कहिड़ियूं शयूं सम्झूं था? इहा शइ सम्झूं था त पहिरियां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, अलाह साईं चए थो वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द, तोखां अॻु में त बशर कंहिंखे बि ख़ुल्द कोन ॾिनोसीं, यानी केर बि ख़ालिद हिन दुनिया में लाॻीतो न रहंदो। फ़इमित, जे तूं मरी वेंदे त पोइ हीअ मुशरिकनि सां अलाह साईं हुनखे चए थो त हीअ जे नबी करीम वेंदो हलियो तव्हां ख़ुशि थींदो, तव्हांखे पोइ यानी मज़ो ईंदो त हाणे हीअ नबी जेको असांखे तौहीद थो सेखारे, असांखे क़ुर थो सेखारे, उहो वेंदो हलियो त असां हीअ सभु शइ ख़तमु थी वेंदी। इहा हिकिड़ी उन्हनि जे लाइ हिकिड़ो इताब आहे। ऐं सुन्नतल मौत हिकिड़ो जेको आहे हिकिड़ी मौत जी सुन्नत आहे। त बशर जेके बि आहिनि अॻ में नबी करीम खां ॾाढे आदम खां वठी जेके बि आहिनि सभई विया हलिया। सॼी दुनिया में ॾिसंदे त केर बि एतिरो हुजे वधि में वधि भला जे माण्हू 100 खां 120 साल खां मथे त केर बि कोन रहंदो हूंदो, सभई मरी विया। नबी मरी विया, शहीद मरी विया, अलाह जा वली विया हलिया। छो जो उन्हनि जे लाइ हिकिड़ो मौत इनाम आहे। हिन दुनिया में हुननि खोड़ तकलीफ़ूं ॾिठियूं, हाणे हुननि खे अलाह साईं ख़ुशि करणु चाहे थो त हिन दुनिया में हुननि खे मौत जो गिलास सभिनि खे पीअणो आहे। ऐं असांजे नबी करीम खे बि अलाह साईं चए थो फ़इमित, हा तूं बि जे मरी वेंदे, यानी इन मां मक़सदु थींदो त मरी वेंदे त हीअ पोइ ख़ुशि त कोन, छा सम्झंदा त बसि हाणे दीन ख़तमु थी वियो? न, दीन इहो सदाईं रहंदो, क़यामत ताईं रहंदो, अलाह साईं पंहिंजी हिफ़ाज़त में रहंदो। मां हिन में थोरो हिकिड़ो ॿी बि हिकिड़ी तवजो ॾियनि था, छो जो असांजे पाकिस्तान में असीं काफ़ी ॻाल्हियूं ॿुधंदासीं त ख़िदर ज़िंदा आहे, ऐं इहो कौल हिननि माण्हुनि जो न आहे। आवाम काफ़ी पुराणियूं यानी हिकिड़ो ख़िलाफ़ आहे उलमाअनि जो त जेको ख़िदर अलैहिस्सलाम ज़िंदा आहे हींअर ताईं। हिन आयत जे मुताबिक़ त ख़िदर अलैहिस्सलाम इंसान आहे, माण्हू आहे, त पोइ उहो मरी वियो आहे। ऐं इहो जेके हीअ आवाज़ ॿुधनि था या जेके शइ ॾिसनि था, जेके चवनि था ख़िदर आयो, इहो थी सघे को अलाह जो जिन जो हुजे, मुस्लमाननि जे जिन अलाह जा वली बुज़ुर्ग आहिनि उहे हुजनि, उहे उन्हनि जो आवाज़ु ॿुधनि था। छो जो केरु त कोन आयो ऐं चई त मां ख़िदर हा, पर जे ख़िदर इंसान आहे त पोइ अलाह साईं हिन जे आयत खां पोइ चए थो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, कहिड़ी बि नफ़्स इंसान जो साह खणे थी उहो हुन दुनिया फ़ानी मां निकिरी वेंदो हलियो ऐं उहो केर बि न रहंदो। इन आयत में असां इहे शइ फ़ाइदा वठूं था त कहिड़ो बि इंसान जेको बि साह खणे थो उहो मरंदो ज़रूरी, ऐं मरी बि विया। हीअ ॾिसो था अलाह जा वली बुज़ुर्ग सभई विया हलिया हिन दुनिया मां। हाणे उहे पंहिंजे तकलीफ़ूं जेके दुनिया में कयनि त उन्हनि खे हाणे अलाह साईं हुननि खे इनाम अॻिते ॾिए बि थो। त हीअ असांजी आयत मां असां इहो फ़ाइदो वठूं था त असांजो नबी करीम बि इंसान आहे, बशर आहे, अफ़ज़ल बशर आहे, अफ़ज़ल मख़लूक़ात आहे, अफ़ज़ल अंबिया आहे, सय्यदुल कौनैन आहे, पर हिन दुनिया मां उन खे बि वञिणो आहे। छा हो पोयां त केर बि कोन बचंदो, सभई सहाबी ॾिस विया, अबू बकर, उमर, उस्मान, अली, सभई सहाबा जेके सभई विया हलिया, सभई हिन दुनिया मां विया हलिया ऐं असांखे बि वञिणो आहे। इहो गिलास जेको जंहिंमें मौत लिखियलु आहे हर कंहिंखे ज़रूरु ईंदो, पर मेन शइ इहा आहे त तव्हां या असीं छा कयो, इन मौत जे लाइ कहिड़ी तयारी कईसीं, कहिड़ी उन जे लाइ असां अॻियां अमल करे वञूं था, उन आसिरे में त अलाह साईं असांखे अॻिते बि बचाईंदो। इहा शइ असां इन खे सोचणो पवंदो। ऐं जेको इंसानु कमाए थो अॻियां उहो मिलंदो उनखे। अॼु जेको तूं पोखींदे उहो ई तूं लुणंदे। केर बि ईअं अन्न कोन पोखींदो चांवर निकिरंदा न, या ॾिसे थो की फ्रूट पोखींदो त कंडा निकिरंदा न।
इंसान जेको पोखींदो उनखे अॻियां उहा शइ मिलंदी। सो इंसान खे इहो तवजो असांखे अलाह साईं ॾिए थो त जेको करिणो अथव कयो, कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। जेको बि इंसान आहे, इंसान जेको बि साह खणे थो उहो ज़रूरु मरंदो ऐं अॻिते हलंदो, क़ब्र में हिसाबु थींदो, सिरात ते बीहणो पवंदो, अलाह जे अॻियां उस में बीहणो पवंदो। जेसिताईं अलाह साईं असांखां हिसाबु वठे, पोइ माफ़ु करे ऐं नबी करीम शफ़ाअत कंदो, असांजो हबीब शफ़ाअत कंदो। असांजा अमल तौरबा, असांजा अमल जेके घटि हूंदा वधीक हूंदा, अॻिते उहो अलाह साईं नबी करीम जी शफ़ाअत क़बूलु कंदो, असांखे उन मां असांखे इनाम मिलंदो। असांखे तबलीग करणी पवंदी दीन जी, ऐं जेतिरो बि इंसानु कोशिशि करे त हीअ दीन खे अॻिते फैलाए। हर अमल सालिह जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, बल्लिगू अन्नी वलो आया, हिकिड़ी आयत जे सम्झी, हिकिड़ी हदीस सम्झी, हिकिड़े सुठे आलम खां हिकिड़ी शइ सम्झ में आई त अॻियनि खे सम्झा, इहा तोखे कमु ईंदी। उहो अॻियो जेको माण्हू हूंदो हिकिड़े खे सम्झाईंदे, उहो ॾहनि खे ॿुधाईंदो, ॾहनि मां हिकिड़े अमल कयो त उहो तोखे सवाबु मिलंदो क़ब्र में। उन्हनि ॾहनि मां जेको वरी ॿिया सिखंदा त ईअं तूं क़ब्र में सुता पिया हूंदासीं तूं मां, पर अलाह साईं असांजो अमल जारी हसनात इहो क़यामत ताईं पियो हलंदो। जंहिं ते हिकिड़ो असीं कुझु ॿुधायूं त बादशाह रूम जो उन हिकिड़ो ख़तु लिखियो अमीरुल मोमिनीन उमर इब्न ख़त्ताब ॾे, चईंसि त हीउ मुंहिंजो ख़तु तो ॾे अचे थो ऐं मां इन में तोखे पुछां थो हिकिड़ी शइ, त मूंखे माण्हुनि ॿुधायो आहे त तव्हांजे ज़मीननि में, अंग्रेज़नि जो बादशाह हो, त उनखे चईं ख़त में लिखेसि थो त मूंखे पंहिंजा माण्हू ॿुधाईंदा त तव्हांजे ज़मीन में यानी मदीने या उसे पासे जज़ीरतुल अरब में तव्हां वटि हिकिड़ो वणु अहिड़ो थो निकिरे, उनजो फ्रूट अहिड़ो आहे जीअं हथनि जा कन आहिनि, ऐं उन मां पोइ अहिड़ो सुठो जीअं सोन जा चांदी जहिड़ियूं शयूं थियूं निकिरनि, ऐं उहा मिठी ॾाढी आहे। ऐं ज़ुमरुदल अख़दर जीअं न अछो ज़ुमरुद थींदो आहे या साओ अहिड़ो, पोइ वरी ॻाढ़ो थो थिए याकूत वांगुरु, पोइ जंहिंमें पचे तयारु थिए थो उहो फ्रूट त उहो ॾाढो मिठो थो थिए, ताक़त बि उन में आहे, ऐं मुसाफ़िर बि उन मां माण्हू खणी सघे थो जॾहिं अचे वञे, ऐं उहो खणी उन मां खाए पीए त उन जे लाइ ताक़त मुसाफ़िर जे लाइ थो थिए। इहो खजी जो पुछे पियो, छो जो अंग्रेज़नि जे मुल्कनि में खजी न हूंदी। त उमर इब्न ख़त्ताब जंहिं महिल रोम जो बादशाह जो ख़तु पहुतो त उमर इब्न ख़त्ताब उन ते ॿियो ख़तु मोकिले लिखियसि त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मिन अब्दुल्लाह बिन अमीर मिन अब्दुल्लाह उमर, मां अलाह जो बानो उमर हा अमीरुल मोमिनीन इला कैसर मलिक रोम, जेको तोॾे मां लिखां थो हीअ ख़तु त हीअ जेके तोखे माण्हुनि ॿुधायो आहे इहा सही आहे। ऐं हुन बादशाह पुछियसि त इहो वणु को जन्नत मां आयो आहे या छा? चईंसि त हीउ जेको वणु आहे इहो जो उमर चयसि त इहो वणु जेके खजी आहे असां वटि असीं हिनखे नख़ला चवंदा आहियूं, ऐं इहा आहे जेके मरियम जेको ईसाई जेको मलिक रूम हो ईसाई हो, ईसा अलैहिस्सलाम खे मञींदो, त उनखे चयईं त इहो वणु आहे जेको मरियम अलैहिस्सलाम, मरियम जेकी ईसा अलैहिस्सलाम जी माउ हुई, उनखे उन जे हेठां उनखे ॼणियो हुई ईसा अलैहिस्सलाम खे, ऐं उहा ई खजी आहे जंहिं मां उन खां ॾोॾा खाधा हुई त पोइ वियम थियो हुउसि मरियम अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम जी माउ। ऐं उनखे ॾिसण इहो ख़तु लिखी, पोइ उन खां पोइ छा चयईंसि ख़त में, फत्तक़िल्लाह, अलाह जो ख़ौफ़ कर, अलाह जो परहेज़गारी कर, वला तत्तख़िज़ ईसा इलाहा मिन दूनिल्लाह। ॾिसो हिते बि तबलीग कईंसि त मतां तूं इहो ईसा अलैहिस्सलाम खे जेको तव्हां चओ था त अलाह जो पुटु आहे या अलाह आहे, ईअं न चओ, छो जो इहो तव्हां शिरक था कयो। ॾिसो उमर हुन जे सुवाल खे बि जवाबु ॾेई ऐं उते तबलीग कईंसि उनखे त अलाह जो ख़ौफ़ कर, ईसा अलैहिस्सलाम खे नबी मञ ऐं अलाह जो पुटु करे न मञ। सो असां बि तव्हांखे बि इहा दावत हूंदी त सदाईं तबलीग कयो, ज़िंदगी हूअं ई ख़तमु थी वेंदी, ख़ैर में शर में कहिड़े टाइम सां सोढ़े ॿोड़े में असांजो टाइम वेंदो हलियो, पर इहो टाइम ख़ैर में गुज़रे, असां कुझु आख़िरत जा पोख पोखियूं। हदा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदिना मुहम्मद।